वालेकुम डियर फ्रेंड्स। एक दफ़ो वरी ॿीहर असां सिंधी इंफोटेनमेंट चैनल जी तरफ़ खां अकाउंटिंग जो हिकु नओं टॉपिक सिखंदासीं। अॼु जेको असां टॉपिक सिखंदासीं उहो आहे अकाउंटिंग साइकिल। अकाउंटिंग साइकिल या असां हिनखे अकाउंटिंग प्रोसेस बि चवंदा आहियूं, छो जो इहो हिकिड़ो पूरो प्रोसेस हूंदो आहे अकाउंटिंग खे फॉलो करण जो, बुक्स ऑफ अकाउंट ठाहिण जो। कंहिं बि बिज़नेस में जेकॾहिं असां इन्वॉल्व थींदासीं त उनखे हिकु प्रोसेस तहत उनजा असां अकाउंट छा कंदासीं, मेंटेन कंदा ईंदासीं। अकाउंटिंग जे प्रोसेस में जेका पहिरीं शइ अचे थी उहा छा ईंदी आहे, उहा ईंदी आहे आइडेंटिफिकेशन ऑफ ट्रांज़ेक्शन्स। उन खां पोइ असां जेको मेंटेन कंदा आहियूं उहो जर्नल हिकु बुक हूंदो आहे अकाउंट्स जो, ऐं उन खां पोइ असां जर्नल लेजर ठाहींदा आहियूं। उन खां पोइ असां ट्रायल बैलेंस मेंटेन कंदा आहियूं, ऐं उन खां पोइ असां फाइनेंशियल स्टेटमेंट। सॼे प्रोसेस खे असां चवंदा आहियूं अकाउंटिंग साइकिल। किथे किथे तव्हांखे 7 स्टेप मिलंदा आहिनि अकाउंटिंग साइकिल में, जिथे असां छा कंदा आहियूं, चेंजिंग उन में छा हूंदी आहे त पहिरियां असां जर्नल लेजर खां पोइ ट्रायल बैलेंस ठाहींदा आहियूं। ट्रायल बैलेंस खां पोइ अगरि जेकॾहिं उते तव्हांखे का अञा मेंटेनेंस रहियल आहे, को तव्हांखे एडजस्टमेंट करणी आहे एंट्रिन में, त तव्हां पोइ वरी एडजस्टमेंट करे पोइ वरी सेकेंड ट्रायल बैलेंस कंदो। त ट्रायल बैलेंस खां पोइ एडजस्टमेंट, पोइ फाइनेंशियल स्टेटमेंट। त इन में कंफ्यूज थियण जी ॻाल्हि न आहे, छो जो अकाउंटिंग प्रोसेस में मेन जेके अचनि थियूं इहे 5 शयूं मीन्स ट्रायल बैलेंस, पोइ ट्रायल बैलेंस जा 2 हिसा आहिनि। इन करे मां पंहिंजी हिन वीडियो में जेको फ़िलहालु एडजस्टमेंट वारे टॉपिक खे ऐं जेको एडजस्टेड ट्रायल बैलेंस खे एक्सक्लूड कया, उहो असां अॻिते हली वधीक सही नमूने सां सिखंदासीं। फ़िलहालु असांखे हीअ बेसिक जेको प्रोसेस आहे इन जी ख़बर पइजी वञे त जीअं तव्हांखे अकाउंटिंग करण में आसानी थिए। अचो त हाणे इन प्रोसेस जे हिकु हिकु स्टेप खे सम्झूं त इहो हिकु हिकु स्टेप आहे छा, इन जो मक़सदु छा आहे। पहिरियों जेको आहे आइडेंटिफाइंग द ट्रांज़ेक्शन। द फर्स्ट स्टेप इज़ टू एनालाइज अकाउंट इन्वॉल्व इन अ बिज़नेस ट्रांज़ेक्शन। मां तव्हांखे ॿुधायो त बिज़नेस में जेका बि लेन देन थींदी उनखे असां ट्रांज़ेक्शन्स चवंदासीं। इन करे पहिरियां असां छा कंदासीं, उन ट्रांज़ेक्शन में जेके बि अकाउंट इन्वॉल्व आहिनि उनखे एनालाइज़ कंदासीं। त इहो डेबिट थो थिए, क्रेडिट थो थिए, बाय रूल्स छा कंदासीं, उन्हनि खे बाय रूल्स असां एनालाइज़ कंदासीं। उन खां पोइ ई असां जेको आहे फर्दर उनखे बुक्स ऑफ अकाउंट्स में रिकॉर्ड करे सघंदासीं। तंहिं करे फर्स्ट स्टेप ऑफ अकाउंटिंग प्रोसेस या अकाउंटिंग साइकिल छा आहे, आइडेंटिफाइंग द ट्रांज़ेक्शन्स। हाणे ही जीअं एग्जांपल आहे असां वटि, अहमद स्टार्टेड बिज़नेस विद कैश 1 लाख एंड फर्नीचर 50,000। हाणे हिते मां तव्हांखे ॿुधायो त कैश छा हूंदो आहे, बिज़नेस जो एसेट्स हूंदो आहे, ठीकु आहे, एंड फर्नीचर बि बिज़नेस जो एसेट हूंदो आहे। हाणे अहमद स्टार्ट कयो आहे बिज़नेस असां कैश 1 लाख रुपए सां ऐं फर्नीचर 50,000 रुपए सां। हिते जेको आहे अहमद जो टोटल कैपिटल छा थींदो, 1 लाख ही ऐं 50,000 ही, 1,50,000। त असां हिनखे बुक्स ऑफ अकाउंट्स में रिकॉर्ड कीअं कंदासीं, पहिरियां असां डेबिट साइड लिखंदासीं। छा कंदासीं, डेबिट साइड कैश लिखियोसीं 1 लाख ऐं फर्नीचर लिखियोसीं 50,000। उन खां पोइ असां क्रेडिट साइड छा लिखंदासीं, कैपिटल जेको अहमद इन्वेस्ट कयो आहे 1,50,000। हे ॾिसो हाणे हिते जेको असां चयो त हर एंट्री जो इक्वल इफेक्ट पवंदो आहे डेबिट एंड क्रेडिट ते। हाणे हीअ ॾिसो 1 लाख ही 50,000 ही, डेबिट में 1,50,000 ऐं क्रेडिट में 1,50,000। माना एंट्री जेका छा आहे, इक्वल इफेक्ट थी ॾेखारे डेबिट एंड क्रेडिट ते। उन खां पोइ आहे असांजो जर्नल। हाणे इहा जेका एंट्री आहे असां रिकॉर्ड छा में कंदासीं, जर्नल। द जर्नल इज द बुक दैट फर्स्टली रिकॉर्ड्स ऑल ऑफ द डेली फाइनेंशियल ट्रांज़ेक्शन इन इट। इट इज आल्सो कॉल्ड द बुक ऑफ ओरिजिनल एंट्रीज। जर्नल छा हिकिड़ो बुक हूंदो आहे अकाउंटेंट जेको मेंटेन कंदो आहे बिज़नेस जे लाइ। इहो इनखे असां ओरिजिनल एंट्री बुक बि चवंदा आहियूं, छो जो असां बेसिकली जेका एंट्री रिकॉर्ड कंदा आहियूं इन में रिकॉर्ड कंदा आहियूं। फर्स्ट एंट्री जेका रिकॉर्ड कंदा आहियूं असां छा में कंदा आहियूं, जर्नल में रिकॉर्ड कंदा आहियूं। इनखे असां तंहिं करे बुक ऑफ ओरिजिनल एंट्री चवंदा आहियूं। अचो त इन जो एग्जांपल ॾिसूं। हाणे इन जो जेको एग्जांपल आहे, जेको इन जो जेको फॉर्मेट आहे उहो कीअं ठहंदो, असां फर्स्ट छा कंदासीं, डेट, पोइ डिस्क्रिप्शन या पर्टिकुलर, किथे तव्हांखे मिलंदो एक्सप्लेनेशन। माना हिते असां एक्सप्लेनेशन ॾींदा आहियूं, अकाउंट्स जा नाला वग़ैरह ॾींदा आहियूं। उन खां पोइ हीअ जेको PR आहे शॉर्ट फॉर्म ऑफ पोस्ट रेफरेंस जो, ठीकु आहे, पोइ डेबिट एंड देन क्रेडिट। हिन जो जेको अकाउंटिंग जो फॉर्मेट, जेको जर्नल जो फॉर्मेट ठहंदो एज इट इज़ ईअं ठहंदो जीअं ही मां ठाहियो आहे। हाणे पोइ एंट्री खे असां खणी था अचूं, छा कयो, अहमद इन्वेस्ट कयो 1 लाख कैश एंड 50,000 जो फर्नीचर ऐं
1 लाख उन जो 50,000 छा थी वियो कैपिटल थी वियो। हाणे असां छा कंदासीं डेट उन में मेंशन न आहे इन करे असां फर्स्ट ट्रांजेक्शन ॾेई छॾी हिनखे फर्स्ट ट्रांजेक्शन जो नालो ॾिनो छा कयोसीं असां वटि कैश आयो केतिरो डेबिट में 1 लाख 1 लाख रुपया ऐं फर्नीचर 50,000 जो ऐं असां क्रेडिट में छा लिखियोसीं कैपिटल। हाणे हिते असां छा थी वई हीअ एंट्री असां हिते क्लोज कंदासीं त असांजी पहिरीं एंट्री छा थी वियो पंहिंजे जर्नल में रिकॉर्ड थी वई। ईअं ई जेके बि असांजी सेकेंड ट्रांजेक्शन थींदी थर्ड ईअं असां क्रोनोलॉजिकल ऑर्डर में लिखंदा ईंदासीं। इन खे असां छा था चऊं इन बुक खे असां छा चवंदा आहियूं जर्नल। उन खां पोइ जेको असां जर्नल खां पोइ मेंटेन कंदा आहियूं जर्नल लेजर छा आहे जर्नल लेजर अकाउंट इज एन अकाउंट आर रिकॉर्ड यूज टू सॉर्ट स्टोर एंड समराइज अ कंपनीज ट्रांजेक्शन। इहो छा आहे इहो अकाउंट आहे या रिकॉर्ड यूज टू सॉर्ट। इन में असां छा कंदा आहियूं माना जाचींदा आहियूं समराइज कंदा आहियूं छा के बिज़नेस ट्रांजेक्शन। समराइज कीअं फॉर एग्जांपल ॾिसो जीअं को बि बिज़नेस आहे उनजी जेका डे टू डे ट्रांजेक्शन आहे उन में केतिरनि क़िस्मनि जा कस्टमर अचनि था केतिरनि क़िस्मनि जा माण्हू फॉर एग्जांपल असां हिकिड़ो हिते मिसाल था खणूं के स्कूल जो। हाणे हिकिड़ो स्कूल आहे उन में जेको आहे 1 to 10 क्लासिस आहिनि ठीकु आहे। हाणे उन्हनि खे डेली फीस रिसीव थी थिए उन में 5 क्लास बाय 6 क्लास बाय 7th बाय 8th बाय 9th बाय 10th बाय ठीकु आहे। पोइ हू छा था कनि पहिरियां हू जीअं ई उन्हनि खे फीस रिसीव थी हुननि छा कयो डे वाइज जर्नल में रिकॉर्ड करे छॾियो माना 5 6 7 8 9 10 ठीकु आहे। उन खां पोइ उन्हनि पंहिंजी आसानी जे लाइ जीअं असांखे ख़बर पए त कहिड़ी क्लास मां फीस रिसीव थी आहे कहिड़ी मां न रिसीव थी आहे हुननि छा कयो हिकिड़ो अलॻि असां लेजर अकाउंट ठाहिया जंहिंखे हर क्लास जो नालो ॾिनो 5 क्लास 6 क्लास 7 क्लास 8 क्लास 9 क्लास। पोइ उन्हनि खे छा ख़बर पवंदी त हाणे जेके बि 8 क्लास जा स्टूडेंट उहे सभु छा में 8 क्लास जी फीस में रखंदा 8 क्लास जी हुन में रखंदा अकाउंट में 7th क्लास जा जेके बि स्टूडेंट उहो 7th जे अकाउंट में उन्हनि जी फीस रखंदा। पोइ उन्हनि खे छा थींदो त ख़बर पइजी वेंदी त कंहिंजी फीस रिसीव थी आहे या कंहिंजी फीस रिसीव न आहे थी। इन करे असां छा कंदा आहियूं त इहो हिकिड़ो अकाउंट आहे जेको रिकॉर्ड टू यूज सॉर्ट माना असां छा कंदा आहियूं सॉर्ट कंदा आहियूं स्टोर एंड समराइज कंदा आहियूं ट्रांजेक्शन्स खे हिकिड़े ई अकाउंट में हर हुन जो असां डिफरेंट पोइ अकाउंट ठाहींदा आहियूं। हाणे फॉर एग्जांपल जीअं मां तव्हांखे चयो जेका सेम ई एंट्री आहे असां इहा खणी था अचूं। अच्छा चयो असां कैश जो अलॻि अकाउंट ठाहियो उन में असांखे पहिरीं एंट्री में असां वटि छा 1 लाख रुपया डेबिट आयो त असां इनसाइड छा करे छॾियो डेबिट। हाणे जेको असांजो कैश जो रिकॉर्ड हूंदो असां हिन में अगरि डेबिट थींदो त हिन अकाउंट में मेंटेन कंदा ईंदासीं ऐं क्रेडिट थींदो त हिन अकाउंट में मेंटेन कंदासीं। लास्ट में असां छा कंदासीं डेबिट एंड क्रेडिट डेबिट मां क्रेडिट माइनस कंदासीं ऐं पोइ लास्ट में जेको बैलेंस बचंदो उहो असां वरी फर्दर अॻिते ॿिए अकाउंटिंग प्रोसेस में खणी वेंदासीं। ईअं ई ॾिसो असां फर्नीचर जो अकाउंट ठाहियो उनखे असां डेबिट कयो असां वटि फर्नीचर केतिरे जो आयो 50,000 जो ऐं रीज़न कहिड़ो हुयो हुनजो कैपिटल इन्वेस्ट हुयो जेको मालिक पंहिंजो फर्नीचर इन्वेस्ट कयो हुयो त हिनखे असां रीज़न ॼाणायो छा इन्वेस्ट जो कैपिटल इन्वेस्ट जो। ईअं अलॻि असां कैपिटल जो अकाउंट ठाहियोसीं कैपिटल जो। हाणे असां वटि ही ॿई छा थिया हुया डेबिट थिया हुआ फर्स्ट ट्रांजेक्शन में ऐं कैपिटल इंक्रीज थींदो आहे छा थींदो आहे क्रेडिट थींदो आहे। ही असां वटि छा थियो हुयो क्रेडिट थियो हुयो त असां ईअं अलॻि हर अकाउंट में छा कयोसीं हुननि खे मेंटेन करे ॾेखारियोसीं ऐं हिननि अकाउंट्स खे असां नालो छा था ॾियूं जर्नल लेजर माना इहे छा आहिनि लेजर अकाउंट्स आहिनि जेके हर अकाउंट जो अलॻि लेजर अकाउंट ठहंदो। पोइ उन में जेको आहे असां उन्हनि जूं सभु एंट्री पोस्ट कंदा कैश आहे कैश जो सभु एंट्रियूं फर्नीचर आहे फर्नीचर जो सभु एंट्रियूं फर्नीचर केतिरो फर्नीचर आयो केतिरो फर्नीचर यूज़ थियो केतिरो फर्नीचर असांजो ख़तमु थी वियो त असां इहो सभु छा कंदासीं पंहिंजे हिन फर्नीचर वारे लेजर में यूज़ कंदासीं। ईअं ई कैपिटल फॉर एग्जांपल पहिरियां केतिरो कैपिटल इन्वेस्ट कयो वरी अगरि जेकॾहिं को मालिक आहे कैपिटल इन्वेस्ट करणु चाहे त वरी हू अगरि जेकॾहिं कैपिटल रेस कंदो त असां वरी उहा एंट्री कंदासीं हिन में। अगरि जेकॾहिं हीउ कैपिटल फॉर एग्जांपल के बि एमरजेंसी में हिनखे बिज़नेस मां वापसि पैसो खणणो आहे त अगरि हीउ पैसो वापसि कंदोसीं त हुनजी रिकॉर्ड किथे कंदासीं डेबिट में कंदासीं। हाणे फोर्थ स्टेप असां ठाहियो ट्रायल बैलेंस इज़ अ वर्कशीट इन विच द बैलेंस ऑफ ऑल लेजर इनटू डेबिट एंड क्रेडिट अकाउंट कॉलम टोटल्स दैट आर इक्वल। छा आहे ट्रायल बैलेंस हिकिड़ी वर्कशीट आहे इन विच असां छा कंदा आहियूं जॾहिं असां ही सभु पंहिंजा लेजर अकाउंट्स जॾहिं कंप्लीट करे ठाहे वेंदा आहियूं ऐं मां तव्हांखे चयो त जेको असां फॉर एग्जांपल एसेट्स आहिनि उन्हनि में असां छा कंदासीं डेबिट मां क्रेडिट माइनस कंदासीं बाक़ी जेको डेबिट जो बैलेंस कंदो उहो असां फर्दर ट्रांसफर कंदासीं। ईअं जेकॾहिं असांजी
लाइबिलिटी आहे त असां उन क्रेडिट मां डेबिट माइनस कंदासीं, पोइ जेको क्रेडिट में बैलेंस बचंदो उनखे असां फर्दर ट्रांसफर कंदासीं। इन्हनि सभिनी बैलेंसिस जो जेको असां ट्रांसफर कंदासीं उहो ट्रायल बैलेंस में। असां ट्रायल बैलेंस में इहो ॾिसंदा आहियूं असां जेका पोयां अकाउंटिंग कई आहे, मीन्स जर्नल ठाहियो आहे, जर्नल लेजर ठाहियो आहे, उन में को एरर त कोन्हे या उन में का ग़लती त कोन्हे। अगरि जेकॾहिं का ग़लती आहे त असांखे हिन मां, अगरि जेकॾहिं असांजी का मैथमेटिकल या न्यूमेरिकल ग़लती आहे त असांखे हिन मां ख़बर पइजी वेंदी छा मां ट्रायल बैलेंस मां। हाणे ट्रायल बैलेंस ठहंदो कीअं, ये ॾिसो ट्रायल बैलेंस जो फॉर्मेट ईअं हूंदो आहे। असां हिकिड़ी साइड अकाउंट टाइटल ॾींदा आहियूं, ॿिए साइड डेबिट लिखंदा आहियूं ऐं ॿियो क्रेडिट जो कॉलम ठाहींदा आहियूं। पोइ असां छा कंदा आहियूं, उन्हनि में जेके बि डेबिट वारा अकाउंट आहिनि असां डेबिट साइड लिखी वेंदा आहियूं ऐं जेके बि क्रेडिट वारा अकाउंट आहिनि असां क्रेडिट में लिखी वेंदा आहियूं। मीन्स जिन्हनि जो डेबिट बैलेंस लास्ट में बचंदो आहे असां उन्हनि खे डेबिट में लिखंदा आहियूं ऐं जिन्हनि जो क्रेडिट बैलेंस लास्ट में बचंदो आहे असां उन्हनि खे क्रेडिट में लिखंदा आहियूं। इहो किथां खणी ईंदा आहियूं, इहो असां खणी ईंदा आहियूं पंहिंजो लेजर अकाउंट्स मां। ऐं उन खां पोइ असांजो जेको ट्रायल बैलेंस में छा आहे, लास्ट में जेको बैलेंस आहे अगरि जेकॾहिं इक्वल आयो इट मीन्स असांजी का ग़लती न आहे, असां जेको मैथमेटिकल असां का ग़लती न कई आहे, असां का पोस्टिंग में ग़लती न कई आहे ऐं असांजो ट्रायल बैलेंस सही आहे। ऐं अगरि हिते अगरि जेकॾहिं असांजो बैलेंस मैच न थिए त छा कंदासीं, पंहिंजा लेजर अकाउंट्स वञी ॾिसंदासीं किथे असां ग़लति रिकॉर्डिंग न कई आहे। फॉर एग्जाम्पल असांखे रिकॉर्ड करिणो 10,000 असां रिकॉर्ड करे वियासीं 1 लख, या असांखे रिकॉर्ड करिणो 1 लख असां रिकॉर्ड करे वियासीं 10,000। इन्हनि एरर्स खे ख़तमु करण जे लाइ, इन्हनि ग़लतियुनि खे सॉर्ट आउट करण जे लाइ असां छा कंदा आहियूं, ट्रायल बैलेंस ठाहींदा आहियूं। ट्रायल बैलेंस खां पोइ जेको अचे थो असांजो अचे थो फाइनेंशियल स्टेटमेंट्स। अकाउंटिंग जे प्रोसेस में जेको प्रोसेस अचे थो छा थो अचे, फाइनेंशियल स्टेटमेंट। फाइनेंशियल स्टेटमेंट आहिनि छा, अचो त ॾिसूं। फाइनेंशियल स्टेटमेंट्स आर कलेक्शन ऑफ समरी रिपोर्ट्स अबाउट एन ऑर्गेनाइजेशन फाइनेंशियल रिजल्ट्स, फाइनेंशियल पोजीशन एंड कैश फ्लोज। दे इंक्लूड द इनकम स्टेटमेंट, बैलेंस शीट एंड कैश फ्लो। फाइनेंशियल स्टेटमेंट हिकिड़ियूं समरी रिपोर्ट्स हूंदियूं आहिनि। मां तव्हांखे चयो त जीअं ॾिसो न असां अकाउंटिंग कंदा आहियूं, हाणे असां वटि डेली समय हज़ारे ट्रांजेक्शन थियनि थियूं, पोइ उहे असां अगरि को असांजे बिज़नेस जो प्रॉफिट ॾिसणु चाहे को असांजो, उनखे असां उहे जर्नल न ॾेखारींदासीं, छो जो उहे हिकु डिटेल्ड रिपोर्ट हूंदियूं आहिनि, उन्हनि में हर हिकिड़ी ट्रांजेक्शन थियल हूंदी आहे। पोइ असां छा कंदा आहियूं, उन्हनि खे समराइज़ कंदा आहियूं, हिकु रिपोर्ट फॉर्म में समराइज़ करे ठाहींदा आहियूं जीअं अॻिले खे सम्झ में अचे त हिन बिज़नेस जो प्रॉफिट केतिरो आहे, हिन बिज़नेस जी इनकम केतिरी आहे, हिन बिज़नेस जा हींअर एसेट्स, हिन बिज़नेस में हींअर जेको टोटल पैसो लॻियल आहे उहो केतिरो आहे, त उहो सॼो असांखे छा मां ख़बर पवंदी आहे इन फाइनेंशियल रिपोर्ट्स मां या फाइनेंशियल स्टेटमेंट्स मां। ठीकु आहे, उन में मेजर जेके हूंदियूं आहिनि 3 स्टेटमेंट हूंदियूं आहिनि। ठीकु आहे, असां वटि कहिड़ियूं स्टेटमेंट, पहिरीं असां पढ़ूं था छाजे बारे में, बैलेंस शीट जे बारे में। बैलेंस शीट छा आहे, विच शोज द फाइनेंशियल पोजीशन ऑफ बिज़नेस कंटेनिंग द बैलेंस ऑफ एसेट्स, लाइबिलिटीज एंड इक्विटीज। छा कंदी आहे, इहा असांखे बैलेंस शो कंदी आहे छाजो, एसेट्स, लाइबिलिटीज एंड इक्विटीज जो। एसेट्स बिज़नेस जा जेके बि असां आहिनि उहे, लाइबिलिटीज बिज़नेस जे जेके बि ऑब्लिगेशन आहिनि, जेके बि कर्ज़ आहिनि उहे, ऐं इक्विटीज माना जेके बि ओनर जी इन्वेस्टमेंट आहे उन जे बारे में असांखे इहा बैलेंस शीट ॿुधाईंदी आहे त हीअ बिज़नेस जा असां केतिरा आहिनि, हिन बिज़नेस जा ऑब्लिगेशंस केतिरा आहिनि ऐं बिज़नेस जी इन्वेस्टमेंट टोटल केतिरी आहे। इहा असांखे एट द जे टाइम उहा ठहियल हूंदी आहे, मिसाल जी ॻाल्हि एट द एंड ऑफ ईयर ठहे या हू कंहिं मख़सूस टाइम ते इहा बैलेंस शीट ठाही वेंदी आहे, त इन करे त ख़बर पए त हीअ बिज़नेस जी हींअर वर्थ केतिरी आहे, बिज़नेस जो हींअर कुल जेको असासो आहे उहो केतिरो आहे। उन खां पोइ जेका आहे नेक्स्ट जेका असां फाइनेंशियल स्टेटमेंट ठाहींदा आहियूं उनखे असां इनकम स्टेटमेंट। इट इज़ अ फाइनेंशियल स्टेटमेंट दैट शोज द कंपनीज इनकम एंड एक्सपेंडिचर। हीअ छा कंदी आहे, असांखे शो कंदी आहे कंपनी केतिरो कमायो आहे ऐं कंपनी केतिरो ख़र्च कयो आहे। ठीकु आहे, उन्हनि जे इनकम ऐं उन जे ख़र्चनि जे बारे में असांखे ॿुधाईंदी आहे। इट इज़ ऑल्सो शोज द वेदर कंपनी इज़ मेकिंग प्रॉफिट और लॉस फॉर अ गिवन पीरियड। माना जेको ही साल हुनजो हलियो आहे इहा शो कंदी आहे त उन में कंपनी प्रॉफिट कमायो आहे, मुनाफ़ो कमायो आहे या नुक़सान में वई आहे। छो जो जॾहिं अगरि जेकॾहिं कंपनी जी इनकम ज़्यादा आहे ऐं उन ख़र्चा घटि कया आहिनि, इट मीन्स उन इनकम प्रॉफिट कमायो आहे। ऐं अगरि जेकॾहिं कंपनी जा ख़र्चा वधी विया ऐं उन इनकम कमाई उनजी घटि थी आहे, इट मीन्स उन लॉस कयो आहे, त असांखे इन स्टेटमेंट मां ख़बर पइजी वेंदी त कंपनी लॉस में वई आहे या कंपनी प्रॉफिट मुनाफ़े में वई आहे। उन खां पोइ
ई हिकिड़ी स्टेटमेंट आहे जेका इंपॉर्टेंट सम्झी वेंदी आहे फाइनेंशियल स्टेटमेंट में, उहा आहे कैश फ्लो स्टेटमेंट. इट इज़ अ फाइनेंशियल स्टेटमेंट दैट समराइज द अमाउंट ऑफ कैश एंड कैश इक्विवेलेंट्स एंटरिंग एंड लिविंग अ कंपनी. ठीकु आहे, इहा हिकिड़ी फाइनेंशियल स्टेटमेंट आहे जेका छाजे लाइ ठाही वेंदी आहे, त जेका ठाही वेंदी आहे कैश जे लाइ ऐं कैश इक्विवेलेंट्स. कैश इक्विवेलेंट्स चवंदा आहिनि उहे जेके एसेट्स जेके तकड़ा कैश में कन्वर्ट थी वञनि. माना जेॾी महिल असांखे कैश जी ज़रूरत हुजे त उहे सभिनी खां तकड़ो कैश में कन्वर्ट थी वञनि त असां हुनखे छा चवंदा आहियूं, कैश एंड कैश इक्विवेलेंट्स. ठीकु आहे, हाणे इहा कैश फ्लो स्टेटमेंट असांखे छा ॿुधाईंदी आहे, इहे जेके कैश एंड कैश इक्विवेलेंट्स आहिनि इहे केतिरो कंपनी में केतिरो आया ऐं केतिरो ख़र्च थिया. त इनखे इन स्टेटमेंट खे असां छा चवंदा आहियूं, कैश फ्लो स्टेटमेंट, जेका असांखे समराइज़ करे ॿुधाए त अमाउंट ऑफ कैश एंड कैश इक्विवेलेंट एंटरिंग एंड लिविंग द कंपनी. जेको कैश अचे ऐं कैश वञे थो उन जे बारे में असांखे जेकॾहिं का स्टेटमेंट ॿुधाईंदी त उनखे असां छा चवंदासीं, कैश फ्लो स्टेटमेंट. इन सॼे प्रोसेस खे असां अकाउंटिंग प्रोसेस या अकाउंटिंग साइकिल चवंदा आहियूं, जंहिंजो पहिरियों स्टेप छा हुयो, आइडेंटिफाइंग द ट्रांजेक्शन. पोइ उनखे असां छा कंदासीं, रिकॉर्डिंग द जर्नल में रिकॉर्डिंग कंदासीं. पोइ उन खां पोइ असां छा कयोसीं, समराइज़ करे लेजर अकाउंट्स में लिखियोसीं. ठीकु आहे, उन खां पोइ असां उन जो ट्रायल बैलेंस ठाहियोसीं ऐं उन ट्रायल बैलेंस असांजो अगरि सही आहे त असां फर्दर फाइनेंशियल स्टेटमेंट ठाहींदासीं. अगरि ट्रायल बैलेंस में असांजे में को एरर हुयो त असां छा कंदासीं, उनखे एडजस्ट करे वरी पोइ जेको एडजस्टेड ट्रायल बैलेंस ठाहींदासीं ऐं उन एडजस्टेड ट्रायल बैलेंस खां पोइ असां वरी फाइनेंशियल स्टेटमेंट ठाहींदासीं. त इन सॼे प्रोसेस खे अकाउंटिंग प्रोसेस या अकाउंटिंग साइकिल चयो वेंदो आहे. उमेद आहे त तव्हांखे हीउ टॉपिक सम्झ में आयो हूंदो. वधीक इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब करण बि न विसारींदा.